वफाकी सरकार जे तरफा जो लाॻीतो मुसलसिल आवाम जे मथो महंगा पजा पेट्रोल बम किराए विया आहिनि, उन हवाले से आवाम ऑलरेडी परेशान है। वधिक अचो त हितां जे आवाम सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जा छा वीचार आहिनि। तो पेट्रोल सीएनजी गैस मुकम्मल तौर ते महांगा थी चुका आहिनि। 460 रुपया पेट्रोल थो हले पियो। ग्राहकनि सां पैसेंजरनि सां असांजो रोज़ मामला आहिनि, रोज़ झेड़ो लॻो पियो आहे। असां पाण परेशान आहियूं, था करे गाॾी बंदि कयूं या हलायूं। अगर असांखे कहिड़ो रस्तो हुकूमत असां अला अख्तियारनि खे इहो था अपील कयूं त छा ही कहिड़ी जेका तकलीफ़ आहे। ईरान में जॾहिं जंग हले थी पई त असांजे मुल्क में हेतिरी तकलीफ़ छाजे लाइ अची वई आहे। बाक़ी हुकूमत को इहो मुतालबो कयो त महिरबानी करे तेल ऐं गैस जा जेका रेट जेके आहिनि उहे वापसि लाहे करे असां अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। वफाकी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट को इहो मुतालबो था कयूं, खुदारा अवाम जे मथां हाणे को रहम कयो। अॻु में ई महांगाई आहे, अॻु में ई बेरोज़गारी आहे, अवाम परेशान लॻी पई आहे। असां इहो सिंध गवर्नमेंट ऐं वफाकी गवर्नमेंट को मुतालबा था कयूं, खुदारा हाणे पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे न वधायो। जंग जहिड़े ईरान में आहे उते तेल सस्तो, ॿियनि मुल्कनि में सस्तो, पाकिस्तान में एतिरो तेल छो महांगो आहे। इन लाइ असां गॾियल मुतालबो था कयूं ॿिन्हिनि गवर्नमेंटनि, वफाकी गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट, खुदारा तेल सस्तो कयो। हाणे पेट्रोल महांगो थियो आहे त हर शइ महांगाई में हिकिड़ो इनकलाब अची वियो आहे। ग़रीब गुरबो जो आहे कि सफ़ा परेशान आहे, परेशान हाल आहे। अटो हुजे कहिड़ी बि शइ आहे त इन पेट्रोल जे करे हर शइ वधी वई आहे। देश आहे श्रीलंका आहे, हुते न हिते छो तेल वधायो वियो आहे? रुगो पंहिंजा पेट भरण जे लाइ। सम्झे त बहितर इहो अमल आहे कि रिलीफ ॾियनि। जी नाज़रीन, पंहिंजा वीचार बीटीवी न्यूज़ सां वंडिया ऐं उन्हनि वफाकी हुकूमत खां ऐं सिंध हुकूमत खां हिकु गॾियल मुतालबो कयो आहे त जेको अवाम जे मथां महंगाप जो हिकिड़ो बम किरायो आहे, उहो वरतल फ़ैसिलो वफाक हुकूमत पंहिंजो वापसि वठे ऐं अवाम जी बेचैनी ख़त्म कराइण में पंहिंजो रोल अदा करे। जी बीटीवी न्यूज़ सां गॾु ख़ालिद हुसैन चांडियो, कंबर।